अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाक़े भलीकार तो चऊं। नाज़रीन, सिंध समेत समूरे मुल्क में बोड ऐं बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। उन जा असर असांखे ॾिसण में अचनि पिया। हर पासे तबाही जा दास्तान रक़म थिया आहिनि इन मुख़्तसिर अरसे में। जिते असां समूरी सूरत हाल जी ॻाल्हि कयूं था, तव्हां सभिनी खे असुदा आहे त जेका मुल्क जी मुआशी सूरत हाल जेका अॻु ई तमामु घणी बदतर हुई, बदहाल हुई। असांखे आसरो हो कुझु दोस्त मुल्कनि मां, ऐं उनखां सवाइ IMF वारो जेको प्रोग्राम हो, पर कंहिंखे बि इहा ख़बर न हुई, कंहिंजे बि ज़हन में इहो न हो त हीउ को एतिरो वॾो क्राइसिस असांजे साम्हूं अचण वारो आहे, जेके असीं सभु मुंहुं ॾियूं पिया हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, जेको नाज़रीन मजमूई काथो लॻाए वियो आहे। अञा हीउ जेको हतमी काथो कोन्हे, पर हिन वक़्तु ताईं जेका सूरत हाल डेवलप थी आहे, जेको काथो लॻाए पियो वञे त मुल्क खे हिन ताज़ी बरसातनि ऐं ॿोॾि सबबु जेको मुआशितो नुक़सानु थियो आहे, उनजो काथो लॻाए वियो आहे त $10 अरब असांखे नुक़सानु थियो आहे। तमामु वॾो नुक़सानु आहे, ऐं ख़ासि करे उन मुल्क लाइ जेको ऑलरेडी मुआशी तौर ते तमामु घणी ॾुखियाईनि जो शिकार हुजे। उन सां गॾोगॾु मुल्क अंदरि जेको हीउ मजमूई काथो अचे पियो, सिंध जो जेकर सिर्फ़ु फिगर असां अव्हांजे साम्हूं रखूं त सिंध जे हवाले सां ॿुधाए पियो वञे त सिंध अंदरि जेको सिर्फ़ु फ़सलुनि जी मद में जेको नुक़सानु थियो आहे, उनजो मजमूई काथो हेल ताईं ज़ाहिर थियो आहे त 355 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। ऐं छाकाणि त जेके ताज़ी बरसाति सिचुएशन थी आहे, उन में सभ खां वधीक जेको नुक़सानु ॼाणे पियो वञे उहो बलूचिस्तान ऐं सिंध खे थियो आहे। ऐं फ़सलुनि जी मद में सिंध खे मुल्क जी भेट कजे पई, मुल्क जे ॿियनि हिसनि सां त सभ खां वधीक नुक़सानु सिंध अंदरि थियो आहे। जेके बि मेजर क्रॉप्सूं ख़रीफ़ जी मुंद जूं, या जेके इवन उहे समूरा फ़सुल जेके एक्सपेक्टेड हुआ ईंदड़ कमिंग मंथ्स में, उहे पिणु तबाह थिया आहिनि। ऐं जेके टारगेट्स अचीव करणा, उहे पिणु हाणे उन्हनि जो इम्कान बि ख़तमु थी चुको आहे। त हीअ जेका सूरत हाल आहे, ज़ाहिर आहे मुआशी सूरत हाल, नवां चैलेंजिस हिन सूरत हाल मुआशी फ्रंट ते पैदा कया आहिनि। त ईंदड़ ॾींहंनि में कहिड़ो मंज़रनामो जुड़े पियो मुआशी फ्रंट ते, हुकूमत खे कहिड़ी स्ट्रेटजी वठणु खपे, ऐं ॿियो इंतिहाई अहम मसइलो आहे त हिन मुश्किल मां असां कीअं निकिरूं। इन करे आलमी बिरादरी खे अपील कई वई त अव्हां अॻियां अचो ऐं असांजी ॾुखी सूरत हाल मदद कयो, छाकाणि त हीउ जेको मेजर कारण साम्हूं अचे पियो त हीउ क्लाइमेट चेंज जो नतीजो आहे। असीं भोॻियूं पिया, सफ़र कयूं पिया, त असांजी मदद लाइ अचो। त जेका परॾेही इमदाद मुख़्तलिफ़ मुल्कनि मां अची चुकी आहे, ऐं कुझु मुल्कनि पारां प्लेस कई वई आहे, त ईंदड़ ॾींहंनि में उहा अचणी आहे। त उहा परॾेही इमदाद जी जेका मुनसिफ़ाणी विर्छ आहे, यानी जंहिंजे नाले ते इहा वरिती पई वञे, उन्हनि ताईं पहुचाइण बि हिकु वॾो चैलेंज आहे। ऐं मुनसिफ़ाणी विर्छ हुजे, इहो पिणु ख़ुदि हिकु वॾो चैलेंज आहे। अॼु हिन मामले खे डिस्कस कयूं था प्रोग्राम जे हिन पहिरें सेगमेंट में। मूंसां गॾु मौजूदु आहिनि नामियार इकोनॉमिस्ट आहिनि, मूंसां गॾु असद अली शाह साहब फ़ोन ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि, ऐं मूंखे जॉइन कयो आहे मुआशी एक्सपर्ट आहिनि नाज़रीन, नाले वारा मुआशी माहिर आहिनि डॉक्टर अयूब महर साहब, उहो मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। मां ॿिन्ही खे वेलकम कयां थी अॼु के प्रोग्राम में। ऐं डॉक्टर साहब, आपकी इजाज़त से असद अली शाह साहब अवां वटि अचां थी, अवां खां आगाज़ कयां थी। अवां जे साम्हूं आहे समूरी सूरत हाल। ईंदड़ ॾींहं में मुआशी फ्रंट ते छा मंज़रनामो जुड़ंदे ॾिसो पिया, ऐं हुकूमत जी छा स्ट्रेटजी हुजणु खपे? जी नाज़िया, तव्हां जेको बैकग्राउंड ॾिनो ब्रॉडली नई सूरत हाल आहे, एक्चुअल हिन जो एस्टिमेट जेको आहे त केतिरो डैमेज आहे, उहो त अञा गवर्नमेंट जेको आहे हुन पोज़ीशन में कोन्हे। इहो हिकिड़ो गेस्ट वर्क आहे, पर तमामु वॾो डैमेज आहे। पहिरीं ॻाल्हि मां इहो चवंदुसि त जेको नुक़सानु थियो आहे, उहो सभिनी खां घणो जेको आहे 80% जेको आहे उहो सिंध में आहे। बिल्कुलु उहो छो, मां तव्हांखे उहो एक्सप्लेन करे वञा, हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे। छा आहे जो जेको ॿियनि सूबनि में जीअं KP में फ्लड आयो, उते बारिशूं थियूं, त उते रिवर्स जेके आहिनि, दरियाहनि सां गॾु जेके होटल्स हुया या को घर हुया, उन्हनि खे डैमेज थियो, उहे लुड़ी विया, कैजुअलिटी बि थी, कुझु माण्हू उते बि माण्हू जेको आहे मरी विया हूंदा आहिनि, कैजुअलिटी थी आहे। पर उते पाणी बीहे कोन थो, उतां पाणी जेको आहे हलियो थो वञे, बिकॉज़ उहो एल्टीट्यूड ते आहे, हाइट ते आहे, पहाड़नि ते आहे। अहिड़े नमूने सां बलूचिस्तान जी बि सूरत हाल साॻी आहे। उते ज़ाहिर आहे वधीक वर्स्ट आहे, तमामु फारफ्लंग एरियाज़ आहिनि, पर पॉपुलेशन घटि आहे, एग्रीकल्चर बि घटि आहे, माण्हू बि घटि आहिनि। अच्छा, इहो सॼो पाणी जेको आहे उतां जो बि दरियाहनि जे थ्रू, या वरी हे जेको ख़ासि तरह सां बलूचिस्तान जो जेको सॼो पाणी आहे, उहो राइट बैंक ऑफ इंडस सॼो हिते सिंध में आयो आहे, उन बि तमामु घणी तबाही कई आहे। उन खां अलावा बारिश जो जेको पाणी, यानी पंजूणी बारिश थी आहे, हूअं ॼण 100 मिलीमीटर जेकॾहिं 150 मिलीमीटर थींदो आहे त 500 मिलीमीटर थी आहे। त सिंध में उहो पाणी जेको आहे असांजी छाजे लाइ जो लेवल सी लेवल ते आहे,
त उहो सॼो पाणी जेको आहे, तव्हां मंज़रनामो ॾिसंदो, मां हिन महिल ख़ैरपुर में आहियां जेको तमामु वॾो अफेक्टेड आहे, त हाणे बि हफ़्तो खां पोइ बि किथे किथे पाणी बीठो आहे ऐं माण्हुनि जा जेके हाउसिस डैमेज थिया आहिनि, उहो NDMA जी जेका हफ़्तो पहिरियों 10 ॾींहं पहिरियों जी जेका मां ॾिठी पब्लिक इंफॉर्मेशन, जेका तमामु घटि हुई, उन्हनि असेसमेंट ई न कयो आहे, त उन्हनि जे हिसाब सां जेकॾहिं 6,80,000 उन्हनि चयो त घर जेके किरिया आहिनि या डैमेज थिया आहिनि, त उन मां 5,80,000 यानी तक़रीबन 85-90% जेको आहे, जेको पंहिंजी ऑफिशियल डेटा जे हिसाब सां उहो बि सिंध में जेको आहे उहो घर किरिया आहिनि। त उन सां तव्हां हिसाब, ऐं इहो कुझु बि कोन्हे, छा लाइ जो अञा हिननि असेसमेंट ई कोन कई आहे। तक़रीबन कचा घर जेके बि आहिनि उहे 95% उहे त सभई किरी पिया आहिनि, पक्का बि किरनि था। सही। तंहिं करे हे त डिज़ास्टर तमामु वॾो आहे ऐं हिकु त डिज़ास्टर नेचुरल कैलेमिटी त आहे ई, पर पाणी जेको एक्चुअली घर जेके किरिया आहिनि, थोरो बारिश जे करे न किरिया आहिनि, पाणी हीअण जे करे किरिया आहिनि। उन जी वजह जेका आहे उहा इहा आहे त असां वटि ड्रेनेज जो निज़ाम कोन्हे को, उन ते कॾहिं तवजो न ॾिनी वई आहे। सो तंहिंजे करे पाणी जो ड्रेनेज ई कोन्हे, बल्कि जेके ड्रेनेज जा जेके हुया धोरा हुया या जेके जिथों पैसेजिस हुया, उते कंस्ट्रक्शन करे सालनि खां वठी जेको आहे उनखे बल्कि बंदि करे छॾियो आहे असां। ऐं हाणे बि जेको आहे उन खां अलावा जेको एडमिनिस्ट्रेशन आहे, उहा उनजी तमामु घणी मतिलबु लैक ऑफ कोऑर्डिनेशन आहे, इनकॉम्पिटेंस आहे, लैक ऑफ डिसीजन मेकिंग आहे। मतिलबु मां छा चवां तव्हांखे, त मतिलबु मां त कोई 15-20 ॾींहंनि में हिनखे ऑब्ज़र्व बि कयां थो। हिते ख़ैरपुर में बि आहियां, सॼो सिंध में बि ॾिठो आहे मां, इस्लामाबाद खां बि ट्रेवल करे आयो आहियां। सॼो पंजाब में त को आहे ई कोन कुझु, ऐं KP में बि हाणे को इशू कोन्हे। मुंहिंजी सुबुह हिकिड़े दोस्त सां ॻाल्हि थी जेको पिशावर में रहंदो आहे, त चयो मां सियासत में वियो हुउसि त हुते सभु कुझु ठीकु ठाक आहे, हुते त कुझु बि कोन्हे। सो तंहिं करे तमामु घणो डैमेज जेको आहे नेचुरल कैलेमिटी खां अलावा इहो मैन मेड बि आहे, इनकॉम्पिटेंस ऑफ। सही। ऐं शाह साहब अवां बिल्कुलु सही चयो आहे। हिन वक़्तु बि जेको बीठल पाणी आहे जेको तमामु वॾो मसइलो आहे, ऐं उन खां सवाइ ज़ाहिर आहे बहाली मुमकिन कोन्हे। उनजो छा करिणो आहे, कीअं निकाल करिणो आहे, हुकूमत वटि छा स्ट्रेटेजी आहे, को प्लान कोन्हे। उनजे लाइ मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां PDA में जेका आहे जी, नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी इंडिया में, ऐं PDMA ठहियो 2005 में। त पाकिस्तान जेको आहे दुनिया जो टॉप 10 मुल्कनि मां जिते डिज़ास्टर प्रोन आहे उहो पाकिस्तान आहे। बिल्कुलु। त आईंदा असां डिज़ास्टर जी प्लानिंग कयूं। सो उन्हनि उते जेके आहिनि उन्हनि कुझु बि न कयो आहे हिननि जे लाइ जेको आहे। ठीक, डिजास्टर जी प्लानिंग न थी। शाह साहब अवां जी ॻाल्हि खे अॻियां वधाएंगे। डॉक्टर साहब आपकी तरफ आऊंगी। डॉक्टर साहब, जैसे शाह साहब को आपने सुना, वो कह रहे हैं कि नेचुरल कैलेमिटी तो है ही है, लेकिन इसके साथ इनकॉम्पिटेंस का एक बड़ा हमें एलिमेंट देखने में आया सारी सूरत हाल में। उन्होंने कहा कि हम डिज़ास्टर को कैसे मैनेज करना है उसकी तैयारी नहीं कर पाए। अब जो मौशी चैलेंजेस हमारे सामने हैं, पहले ही थे, अब और बढ़ गए, और आने वाले दिनों में बिल्कुल तैयार हैं सर उठाने के लिए। तो उनके लिए हमारी क्या तैयारी है, क्या चैलेंजेस आप देख रहे हैं आने वाले दिनों के हवाले से? नाजिया शाह साहब बिल्कुल सही कह रहे हैं, बिल्कुल, बल्कि इनकॉम्पिटेंसी की हद हो गई है। मैं समझ रहा हूँ ये आइंदा के लिए मजीद प्रॉब्लम क्रिएट ना कर दे। अभी मैं जो एनालिसिस देख रहा हूँ, जितने तज्जिए आ रहे हैं, उसमें जिस तरह से प्रॉब्लम को पेश किया जा रहा है, मेरा ख्याल है ये डिट्रैक किया जा रहा है। सबसे पहली जो मैं बात कहना चाहूँगा कि IMF की जो हमें अप्रूव हो गई है ट्रांच 1.17 बिलियन डॉलर्स की, उसका इससे बिल्कुल ताल्लुक नहीं जोड़ें आप। वो जो IMF की थी, जो किस्त मिलनी थी, उसका ताल्लुक ट्रेड डेफिसिट की या करंट अकाउंट डेफिसिट की मैनेजमेंट से था। वो पैसा स्टेट बैंक में रखा रहेगा। इससे रिलेटेड जो है वो कोई पाकिस्तान अभी तक इसको फाइनेंस नहीं कर पाया है। जो इमदाद आ रही है उसको आप इकोनॉमिक की रिकवरी के लिए ना समझे, वो इस डिजास्टर के जो इमीडिएट इम्पैक्ट हैं उनके लिए हैं। उनको एक तरह के क्राइसिस मैनेजमेंट के टेम्परेरी मेजर्स लिए जा रहे हैं। जो अभी तक के इब्तिदाई एस्टिमेट्स आए हैं जिसमें $10 बिलियन की बात की गई है इब्तिदाई तखमीनों के मुताबिक, ये लॉस जो है GDP का 3% से ज़्यादा बन रहा है, जो एक बहुत खतरनाक सूरत हाल है। इसको मैक्रो इकोनॉमिक इंडिकेटर में ट्रांसफॉर्म करके नहीं सोचा जा रहा।
2010 का जो फ्लड क्राइसिस आया था उसमें जो लॉस हुआ था इकोनॉमी का लॉस, वो जीडीपी के 1% से भी कम था सरकारी फिगर्स के मुताबिक। ठीक, ये 3% से भी ज्यादा है। 3%। ये बहुत बड़ा एक लॉस है, इसको हमें कंसीडर करना होगा। दूसरा ये जो लॉस है ये तमाम सेक्टर्स में ट्रांसफॉर्म होगा। इमीडिएटली ठीक है एग्रीकल्चर में हुआ है, लेकिन सर्विसेज सेक्टर और इंडस्ट्रियल सेक्टर यानी मैन्युफैक्चरिंग सेक्टर भी बाद में इससे इफेक्ट होंगे, उन पे इम्पैक्ट बाद में आएगा। इमीडिएट इफेक्ट जो आया है वो एग्रीकल्चर सेक्टर जो है वो 5 डिफरेंट सेक्टर्स का समीशन होता है, एग्रीगेशन होता है। उसमें सबसे बड़ा जो लॉस है वो लाइव स्टॉक्स में आया है। लाइव स्टॉक्स में जहाँ बहुत सारे जानवर जो हैं लाखों की तादाद में जो हैं उनके मर जाने के बाद वो एक लाइव स्टॉक का बहुत बड़ा एग्रीकल्चर सेक्टर का लॉस है। दूसरा जो क्रॉप में आया है, सितंबर का महीना है, अगस्त सितंबर में कॉटन क्रॉप जो टेक्सटाइल इंडस्ट्री की बैकबोन है, टेक्सटाइल वो हार्वेस्ट हो रही होती है सितंबर में, और इसके बाद उसके हार्वेस्ट होने के बाद वीट का सीजन शुरू होना होता है। ये जिस वक्त आया है इसने इमीडिएटली कॉटन क्रॉप को तो खराब किया है। शुक्र है बहुत बड़े एरिया में नहीं, सदर्न पंजाब का जो सतलुज वाला बेल्ट था वो बच गया है। वेस्टर्न साइड पे हुई है सदर्न पंजाब में, जहाँ दरियाई सिंध का जो इलाका था वहाँ तबाही हुई है। दूसरा इसमें एक चीज जो देखी जा रही है इकोनॉमिक लॉसेस के साथ साथ, वो जिस तरह से इंटरप्रेट किया जा रहा है। पहले देखें डैम बनना जरूरी है, वो एक अलग चीज है डैम बनने की बात, उसका इससे डायरेक्ट कोई रिलेशन नहीं है, डायरेक्ट रिलेशन नहीं बनता। ये जो क्राइसिस आया है ये एक नोट करने की बात है, ये जो नेशनल हाईवे के साथ साथ जो शहरी इलाके हैं, देहात हैं, यानी सिंध की ईस्टर्न साइड पे वहां आया है हैवी रेनफॉल की वजह से। इसको डायरेक्ट दरियाई सिंध के फ्लड से अभी नहीं जोड़ें, इसलिए कि जो इंडस हाईवे है हमारी, इंडस हाईवे के साथ वो इससे डायरेक्ट इफेक्ट नहीं हुए थे। वो उस वक्त इफेक्ट होते हैं जब दरियाई सिंध रिवर का फ्लड आता है। वो अभी अब उसके वो आ रहा है, वो अभी साउथर्न पंजाब में है, केपी से वो पंजाब में आया है, नौशहरा में उसने तबाही की है। वो वेस्टर्न साइड है इसकी, यानी वो इंडस रिवर वाला रोड है। इसमें आपने सुना होगा खबरों में भी जो आता रहा है, जो डैमेज हुआ है वो नेशनल हाईवे साइड पे हुआ है, यानी सिंध की ईस्टर्न साइड पे, जहां कभी इस तरह की तबाही विटनेस ही नहीं थी, जहां माजी में इस तरह के रेनफॉल से इतना बड़ा फ्लड नहीं आता था। फ्लड्स आते थे सिंध में, लेकिन वेस्टर्न साइड पे सिंध रिवर वाले फ्लड होते थे। सही। इसको कंफ्यूज किया जा रहा है, इसको डैम से डायरेक्ट रिलेट किया जा रहा है। इवन सवात में और कालाम वगैरह की कालाम वाली में जो फ्लड्स आए हैं वो भी रेनफॉल की वजह से आए हैं। वो जहां डैम बनने होते हैं वो उन इलाकों से ऊपर के इलाकों में आए हैं। डैम का जो इलाका शुरू होता है वो उससे नीचे का इलाका है। तो इसको एटलीस्ट अंडरस्टैंड करना चाहिए कि ये अनएक्सपेक्टेड हैवी रेनफॉल वाले फ्लड से जो उन इलाकों में आए, एक्सेप्ट जो सदर्न पंजाब में डीजी खान, राजनपुर, जामपुर, तौसा वगैरह के इलाकों में आए हैं, वो इत्तेफाक से ये वही एरिया हैं, कोई सरमान के एरिया जहां से दरिया सिंध भी गुजरता है और वहां हैवी रेनफॉल भी हुई है। तो अभी जो रेनफॉल की वजह से आया है, जो सिंध रिवर वाला फ्लड होता है वो बाद में केपी से जो शुरू होता है, उसके मामून दरिया है वहां से शुरू होता है, वो अभी इन प्रोसेस है, पाइपलाइन में। बिल्कुल सही डॉक्टर साहब, बिल्कुल सही कह रहे हैं। और जैसे उससे पहले शाह साहब ने भी कहा कि बहुत सारी ऐसी चीज़ें हैं जिनका तखमीना लगाना इस वक्त तो जाहिर है वो बहुत मुश्किल है, लेकिन इसके बाद जो हमारे पास ये चैलेंजेस सर उठाए खड़े हैं उनके लिए हमारी क्या तैयारी होनी चाहिए, किस तरीके से आगे बढ़ना चाहिए, क्या प्लानिंग होनी चाहिए। शाह साहब छा चवंदो, छा जेका सूरत हाल आहे असांजे साम्हूं आहे, ज़ाहिर आहे वक़्तु लॻंदो हतमी काथो अचण में त केतिरो नुक़सानु थियो आहे, पर हिन वक़्त ताईं जेको नुक़सानु थी चुको आहे, जेको काथो लगायो वियो आहे त हेतिरो नुक़सानु थियो आहे, ॿियो जेको नज़र अचे पियो थींदे, कहिड़े रुख में गवर्नमेंट खे, लाॻापियल इदारनि खे अॻियां वधणु घुरिजे, छा स्ट्रेटेजी, छा प्लान अव्हां सजेस्ट कंदो त हुजणु घुरिजे इन सूरत हाल में? नाज़िया, प्रॉब्लम इहो आहे त जेका गवर्नमेंट जो जेको सिस्टम आहे हिन में कंप्लीट कोलैप्स थी वियो आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जेको रिस्पॉन्स को त प्लानिंग कोन्हे, उहो मां तव्हांखे ॿुधायो। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको ही एडमिनिस्ट्रेटिव सिस्टम आहे उनजो को रिस्पॉन्स आहे ई कोन को। जेके शहरनि में माण्हू अची विया आहिनि ॻोठनि जा, जंहिंजा घर किरी विया आहिनि, उन्हनि खे वॾी मुश्किल सां उहे स्कूलनि में वेठा आहिनि, कॉलेजिस में वेठा आहिनि, उहे ऑक्यूपाए करे वेठा आहिनि। हिकु त पब्लिक इहे जेके बि आहिनि स्कूल्स आहिनि, कॉलेजिस आहिनि, हॉस्पिटल्स, जेके एम्प्टी स्पेसिस आहिनि, उहे सभु ऑक्यूपाइड थी विया आहिनि। हाणे उन्हनि खे खाधो बि कोन थो मिले।
ॿियो जेके माण्हू जंहिंजा घर किरी पिया आहिनि उन्हनि खे न टेंट्स या टार्पोलिन्स जेके आहिनि उहे बि तमामु घटि, ॿिया जेके वीचारा वेठा आहिनि ॻोठनि में, हिकु त महांगाई जेका आहे उहा हूअं ई असांजी जेका आहे 30-35% थी वई, जेको ऑलरेडी हाइपर जेको सुपर साइकिल हुई इन्फ्लेशन जी, फ्यूल प्राइस इंक्रीज़ करण जे वजह सां ऐं ॿिया जेको डिस्ट्रप्शन थी, हाणे त बिल्कुलु मतिलबु उन खां बि डबल थी वई आहे। तो तमामु वॾो हिकिड़ो क्राइसिस आहे। गवर्नमेंट जेको आहे उहो फ्रैंकली क्लूलेस आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा ई आहे त गवर्नमेंट हैव टू पुट देयर एक्ट टुगेदर ऐं इन्हनि खे कीअं कॉम्पनसेट, हुनजे लाइ जेको आहे इंटरनेशनल जेको कम्यूनिटी आहे उनखे, मां बि को 15 ॾींहं पहिरियों चयो त दे शुड अपील, उहो उन में बि लेट थियो। हाणे इंटरनेशनल कम्यूनिटी बि कुझु मोबिलाइज़ थी आहे, पर उन मां बि उतां बि जेके पैसा आया आहिनि उहे सही तरीक़े सां माण्हुनि ताईं पहुचनि बि कोन था पिया। सही। तो फ्रैंकली पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त गवर्नमेंट हैज़ टू पुट देयर एक्ट्स टुगेदर। एक कोलिशन गवर्नमेंट आहे, उहो मतिलबु एडमिनिस्ट्रेशन जेका आहे असां वटि सिंध में त उहो ई कोलैप्स आहे अनफॉर्चुनेटली। उनखे ठीकु करण जी का कोशिश कई बि कोन थी वञे। छाजे लाइ जो इहे जेके बि असांजा महकमा आहिनि, डिप्टी कमिश्नर जो महकमो हुजे, इरिगेशन हुजे, ड्रेनेज हुजे, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग हुजे, म्यूनिसिपैलिटीज़ हुजनि, उहे सभई डिसफंक्शनल आहिनि अनफॉर्चुनेटली। इन्हनि जो ॿियो को तरीक़ो कोन्हे को, हूअं बि जेसिताणी सही माण्हुनि खे मैरिट बेस जेके अपॉइंटमेंट्स न थींदियूं त गवर्नेंस ठीकु न थींदी त कुझु बि कोन थींदो। जेको आहे छा पॉलिसीज़ जेका आहे उहा त पोइ जी ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे बिल्कुलु गवर्नेंस जो कंप्लीट कोलैप्स आहे सिंध में ख़ासि तरह सां। कंप्लीट कोलैप्स आहे सिंध में ख़ास तरह से। डॉक्टर साहब क्या ऐड करेंगे इसमें, और हमें ये भी बताइएगा जिस तरह से आपने कहा कि मैनी वॉर सब देख रहे हैं हम कि मल्टीफोल्ड डिज़ास्टर है ये, उसके हर तरफ से तबाही हुई भी है और होने भी लगी है, मुख्तलिफ सेक्टर्स पे उसका असर आएगा। आने वाले दिनों में क्या पॉलिसीज़ आप देख रहे हैं जिन पर बड़ा फ़र्क पड़ने वाला है? माशी पॉलिसीज़ बिल्कुल चेंज हो जाएंगी इस हालिया तबाही की वजह से? किन किन सेक्टर्स पर इसके असरात आप देख रहे हैं, और कैसे इससे बाहर निकलने के लिए इमीडिएट बुनियादों पर जो स्टेप्स लेने चाहिए इस हुकूमत को, आप क्या कहेंगे, क्या होना चाहिए प्लान? नाजिया, इस तरह का कोई भी जब डिजास्टर आता है तो प्लानिंग का एक तरीका होता है। अनफॉर्चुनेटली प्लानिंग का हमारे यहाँ इतना इफेक्टिव नहीं है। प्लानिंग कमीशन का भी रोल अभी तक तो नजर नहीं आया डिजास्टर मैनेजमेंट में, लेकिन इसकी 3 स्टेजेस होते हैं। कहीं भी दुनिया भर में अगर आता है तो 3 स्टेजेस में इस अरसे को डिवाइड किया जाता है। पहला जो इमीडिएट रिलीफ होता है, जिसमें आपके चैरिटी इंस्टीट्यूशन होते हैं, रिलीजियस इंस्टीट्यूशन होते हैं, जो फिलैंथ्रोपिस्ट होते हैं, वो अपना रोल प्ले कर रहे होते हैं, जो इमदाद देने वाले अदारे और रेस्क्यू करने वाले अदारे, ये रेस्क्यू की स्टेज होती है, वो एक चल रही होती है, वो शॉर्ट टर्म होती है। ड्यूरिंग या इमीडिएट आफ्टर वो क्राइसिस की आती है, वो हम देख रहे हैं, वो आ रही है। उसमें बहुत सारे अदारे हेल्प भी कर रहे हैं। लेकिन उसके बाद एक दूसरा जो स्टेज शुरू होती है, जो इकोनॉमिक लॉजिस की होती है। इकोनॉमिक एसेट्स लोगों के तबाह हो गए हैं। इकोनॉमिक जिन चीज़ों पर रूरल इकोनॉमी डिपेंड करती थी, वो एसेट्स उनके इमीडिएटली तबाह हो गए हैं। इकोनॉमिक की रिकवरी चाहिए, उसके लिए डेफिनेटली उसमें फिस्कल पॉलिसी होती है। गवर्नमेंट को रिलीफ के मेजर लेने होते हैं, टैक्स में एग्जम्पशन दी जाती हैं। मॉनेटरी पॉलिसी होती है, उनको सब्सिडाइज लोन देने होते हैं जिन लोगों के एसेट्स जो हैं वो डैमेज हो चुके हैं और अर्निंग कैपेसिटी में नहीं रहे। अगर वहाँ तवज्जो नहीं दी गई तो बहुत सारे लाखों तादाद जो होती है घरानों की, लाखों घराने जो होते हैं, जब वो अर्निंग के काबिल नहीं होते तो फिर बहुत सारे उसके सोशियोलॉजिकल इफेक्ट हुआ करते हैं। फिर क्राइम रेट भी बढ़ता है, फिर वो बर्डन भी बढ़ता है इकोनॉमी पे उन लोगों का, और अनएम्प्लॉयमेंट इफेक्टेड होती है। लेकिन इन दोनों स्टेज से बड़ी जो तीसरी स्टेज होती है, वो एक लॉन्ग टर्म प्रोसेस है जो बाद में चलती है। उसे समझना होगा। रूरल सोशियोलॉजी में एक खास बात ये होती है कि जब एसेट्स लॉस होते हैं, एक तो जानी नुकसान होता है लोगों का, लोग एक साइकोलॉजिकल जिस कैफियत में चले जाते हैं, वो बहुत लंबा अर्सा लगता है। उसके लिए इंस्टीट्यूशन चाहिए होते हैं, उनकी हेल्प चाहिए होती है, बहुत सारे लॉन्ग टर्म प्रोसेस करना होता है। दूसरे इकोनॉमिक जानी नुकसान के अलावा आप ये देखें, रूरल इलाकों में जो बड़ी तादाद होती है पॉपुलेशन की, यानी जो उनके मिडिल क्लासर्स होते हैं, उनके एसेट्स बैंकों में नहीं होते, इंडस्ट्री में नहीं, स्टॉक एक्सचेंज में शेयर्स में नहीं होते। वो एसेट उनके पास घर में सेविंग में रखे होते हैं, कैश की फॉर्म में। बेटियों की शादी करनी है, उनके जेवर की फॉर्म में, मवेशियों की फॉर्म में, कैटल्स फॉर्म में,
वो एसेट एकदम जब लूज कर जाते हैं तो घराने तबाह हो जाते हैं। वो एक लॉन्ग टर्म प्रोसेस होता है, इकोनॉमिक रिकवरी भी उनकी चाहिए होती है और साइकोलॉजिकल भी उनको उस एक्सेस से निकालना होता है जो वो लॉस कर चुके हैं। उनके बहुत बड़े नुकसान, उनकी सिर्फ इकोनॉमी नहीं, उनकी सोशियोलॉजी चेंज हो चुकी होती है। वो एक लॉन्ग टर्म प्रोसेस होता है। ये प्लानिंग के अदारों को साथ बैठना होगा और ये मैं नहीं समझता ये कोई लोकल गवर्नमेंट एडमिनिस्ट्रेटर का या सूबाई गवर्नमेंट का मामला नहीं है। एटलीस्ट ये वैसे तो ये इंटरनेशनल फोर्सेस को आना चाहिए, लेकिन हमें नेशनल लेवल पर इसको मैनेज करने की ज़रूरत है। सही, नेशनल इमरजेंसी को नेशनल लेवल पर मैनेज करने की ज़रूरत है। उससे पहले शाह साहब जी अमां उन खां अॻु जेको ॻाल्हि कई त हिन वक़्तु लेक ऑफ कोऑर्डिनेशन असांखे मुख़्तलिफ़ जेके रिस्पॉन्सिबल आहिनि इदारा इन क्राइसिस खां अॻु बि कमु करण जे रिस्पॉन्सिबल हुआ, उन्हनि न कयो। उन क्राइसिस दौरान इन क्राइसिस खां पोइ जेके शयूं साम्हूं अचनि पियूं उन्हनि जे लाइ उनखे कमु करिणो त उन्हनि खे गॾिजणो पवंदो ऐं हीअ जीअं त कोलिशन गवर्नमेंट आहे त उन सभिनी खे हिकिड़ी गॾियल कोऑर्डिनेटेड एफर्ट असांखे नज़र अचणु घुरिजे, गॾियल पॉलिसी नज़र अचणु खपे। उनजो जेको फुक़दान आहे हिन वक़्तु नज़र अचे पियो, महसूसु कयो पियो वञे, उनजा असर बि ज़ाहिर थियनि पिया। केतिरी ज़रूरत आहे उन शइ जी ऐं कीअं ईंदड़ ॾींहंनि में मां सम्झो पिया त जेकॾहिं इहो ई सिलसिलो ईअं ई हलंदो रहियो त अञा वधीक असां नुक़सानु खणंदासीं। पहिरीं ॻाल्हि त सिंध में जेको आहे सभिनी खां वधीक वॾो क्राइसिस आहे, हिते त कोलिशन गवर्नमेंट कोन्हे का, जी पर जेका गवर्नमेंट आहे अनफॉर्चुनेटली मतिलबु उहा बिल्कुलु ई इनफेक्टिव आहे। ॻाल्हि इहा आहे त हिन महिल फंड्स पैसा ॿाहिरों एड बि आई आहे ऐं पैसा आहिनि बि, पर फंड्स जेके आहिनि उहे रिलीज़ जो ट्रेडिशनल सिस्टम आहे, उन्हनि खे डिपार्टमेंट खे पैसा रिलीज़ नथा थियनि, न हुनजी का मॉनिटरिंग आहे, जिते पैसा हुजणु खपे उहे नथा थियनि। सभिनी खां वॾो जेको इमरजेंसी आहे, जेकॾहिं हिनखे नॉर्मलाइज़ करिणो आहे त असांखे वाटर पाणी जेको आहे डी वाटर करे कढणो खपे और उहो थी सघे थो हर साल जो जेको आहे सोल्यूशन हूंदो आहे, पर उहो ई मां तव्हांखे चयुमि न त 2 हफ़्ता 3 हफ़्ता थी विया आहिनि, उन ते कोई एक्शन ई कोन्हे, का शइ नज़र ई कोन थी अचे, न को इक्विपमेंट नज़र थो अचे, न का डिसीजन मेकिंग। रोज़ मीटिंग्स थियनि थियूं पियूं, मां जेको ॾिसां थो वॾियूं वॾियूं मीटिंग्स थियनि थियूं, पर देयर इज़ एब्सोल्यूट इनडिसाइसिवनेस जेको आहे न, सो उनमें मूंखे त काफ़ी मतिलबु पाण ओतिरो जेको कुदरतनि पाणी जेको आहे आहिस्ते आहिस्ते जेको आहे लॻे थो त उहो निकिरंदो, बाक़ी गवर्नमेंट जो को एफर्ट जेको आहे हुनमें लॻे कोन थो पियो। उनजे करे अॻियों जेको क्रॉप आहे वीट क्रॉप जेको आहे उहो बि मतिलबु कॉटन क्रॉप ख़तमु थी वियो, असां वटि ख़ैरपुर में कजी ख़तमु थी वई, राइस ख़तमु थी वियो, त हाणे नेक्स्ट जेको वीट क्रॉप आहे उहो बि दैट इज़ एट सीरियस रिस्क इन सिंध। तो वॾो क्राइसिस जेको आहे उहो सिंध में आहे। सही सही। ऐं हुनजे लाइ ज़ाहिर आहे मां छा थो चई सघां त इहो ई आहे त उन में एडमिनिस्ट्रेशन लीडरशिप जेका आहे उनजी जेका आहे विज़िबिलिटी कोन्हे का, डिसीशन मेकिंग कैपेसिटी मूंखे लॻे थो त उन जो काफ़ी फुक़दान आहे, उनखे ठीकु करणु खपे। ईअं जो अनलेस दे ब्रिंग इन राइट पीपल, को माण्हू जेके आहिनि उन्हनि जी का अकाउंटेबिलिटी थिए, उन्हनि खां को पुछा गुछा थिए। जेकॾहिं माण्हू हिते ॻाल्हि आहे न सिंध में त कंहिंजी का अकाउंटेबिलिटी कोन्हे, जेको जेतिरो वधीक करप्ट आहे इनकॉम्पिटेंट आहे उनजो ओतिरो ई प्रमोशन थींदो आहे असांजे। बिल्कुल शाह साहब, बिल्कुल सही पर जो वही बड़ी मेहरबानी, वहाँ जो वैल्यूएबल इनपुट दिनों। डॉक्टर अयूब मेहर साहब आपका भी बहुत शुक्रिया, आपने वक्त निकाला इस सेगमेंट के लिए। नाज़रीन वहाँ ॻाल्हियूं ॿुधियूं असांजे ॿिन्ही एक्सपर्ट्स जूं, ऐं ज़रूरु ईंदड़ ॾींहंनि में जेके चैलेंजिस साम्हूं अचनि पिया उन्हनि जे हवाले सां बि उन्हनि निशानदेही कई, आगाह कयो। ऐं असीं केतिरो रोईंदासीं जेको गवर्नेंस जो फुक़दान या गवर्नेंस जो बहरान नज़र अचे पियो, उनजे करे ही मामरा अलाह जे आसरे ते छॾियल आहिनि। माण्हू पंहिंजे वसाहर कमु कनि पिया, जेका ॻाल्हि एक्सपर्ट्स कनि पिया त जेसिताईं ही बीठल पाणी नथो निकिरे बहाली जो सवाल ई पैदा नथो थिए, बहाली मुमकिन ई कोन्हे। त उन करे पहिरियां फोरमोस्ट जेको ही कमु आहे उन तरफ़ ध्यानु ॾियणो पवंदो, ऐं उन सॼे कम खे करण लाइ पोइ जेकी क्राइसिस प्रिवेलिंग आहे उनखे मुंहुं ॾियण जे लाइ गॾियल कोऑर्डिनेटेड एफर्ट जी ज़रूरत आहे। उन हवाले सां नाज़रीन ज़रूरु अवांखे असीं ईंदड़ जेके टाइम हूंदा उन में बि ज़रूरु अपडेट कंदासीं। ॿिन्ही एक्सपर्ट्स जी ॻाल्हियुनि मां अवां खोड़ कुझु सम्झो हूंदो, सोचो जे लाइ बि घणो कुझु उन्हनि ॻाल्हायो आहे। हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ हिकु ॿियो इंतिहाई अहम टॉपिक आहे अॼोकी सूरत हाल सां रिलेटेड आहे, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं।